हिते मूंखे ॿुधायो त कंदकोट में पुलिस मुग़वियनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई आहे। 2 महीना अॻु मिर्ज़ापुर मोहल्ले में अगवा थियल फरहान सूमरो जो रसनि सां ॿधल वीडियो वायरल कयो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। धाड़ेलनि जो मुग़वी नींगर जे वारिसनि खे फ़ोन कयो वियो आहे। 20 लख रुपया भुंग तलब कई वई आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। कंदकोट में पुलिस मुग़वियुनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई आहे। 2 महीना अॻु मिर्ज़ापुर मोहल्ले मां अगवा थियल फरहान सूमरो जो रसनि सां ॿधल वीडियो वायरल कयो वियो आहे। कंदकोट में पुलिस मुग़वियनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई। 2 महीना अॻु मिर्ज़ापुर मोहल्ले मां अगवा थियल फरहान सूमरो जो रसनि सां ॿधल वीडियो वायरल कयो वियो आहे। धाड़ेलनि जो मुग़वी नींगर जे वारिसनि खे फ़ोन 20 लख रुपया भुंग तलब कयो वियो। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे आहियूं। कंदकोट में पुलिस मुग़वियनि खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई। 2 महीना अॻु मिर्ज़ापुर मोहल्ले मां अगवा थियल फरहान सूमरो जो रसनि सां ॿधल वीडियो वायरल कयो वियो आहे। धाड़ेलनि जो मुग़वी नींगर जे वारिसनि खे फ़ोन 20 लख रुपया भुंग तलब कयो वियो।